ॿियनि खे ॾिसी इंसान ले में न अचे त बहितर। जीअं ॿियनि खे ॾिसी लेबास थींदे त यादि रखजांइ वॾो परेशान थींदे। कॾहिं बि तोखे साफ़ रस्तो नज़र न ईंदो। ॿिए खे ॾिसी पंहिंजे पाण खे तबाह ऐं बर्बाद न कयो। जहिड़ो आहे उन में ई ख़ुशि रहो। उहो ई रस्तो पकड़ जेका हैसियत आहे। उन हैसियत खां ॿाहिरि साइड न पकड़ मुंहिंजा बाबा, वॾी तकलीफ़ मिलंदई। अस्पताल में बीमार मरीज़ पियो हूंदो न, उहो परेशान थींदो आहे। उहो हली हली उनजी परेशानी ख़तमु थी वेंदी आहे। बेरोज़गार इंसान घर में वेठो हूंदो न, उहो परेशान हूंदो आहे। उनजी बि हली हली परेशानी ख़तमु थींदी आहे। घर जा हालात बुरा आहिनि, उन में बि इंसान परेशान हूंदो आहे। उनजी बि परेशानी ख़तमु थी वेंदी आहे। डिग्रियुनि करण वारा, डिग्रियुनि जंहिंजे हथ में डिग्रियूं आहिनि, उहे बि परेशान हूंदा आहिनि। उन्हनि जी बि परेशानी ख़तमु थी वेंदियूं आहिनि। वरी जेका हैसियत नंढी आहे, ख़्याल वॾा ॾिसां, उहो इंसान पंहिंजी ज़िंदगी में छा आख़िर दम ताणी पंहिंजो परेशानी मां नथो निकिरी सघे। मां दावा सां थो चवां, ख़्याल वॾा ॾिसणु छॾे ॾे। तोखे जेकॾहिं रस्ता साफ़ नज़र न अचनि, तूं मूंसां जेका वणी तूं तादी कर। मां दावा सां लेक्चर जेको बि ॾिनो आहे, बिना दावा जे न ॾिनो आहे, दावा सां ई ॾिनो आहे। ख़्याल वॾा, हैसियत नंढी, त पोइ तूं परेशान ऐं तकलीफ़ में न वेंदे त ॿियो बाक़ी छा थींदे? तूं ख़बर अथई ॿिनि मर्दनि में हलियो वेंदे। हिकिड़ो मर्द त एॾो ख़राबु हूंदो आहे, जेको बेगुनाह बि चिड़चिड़ाप तुंहिंजे दिमाग़ ते अची वेंदी। उन चिड़चिड़ाप में पंहिंजा नुक़सान बि करे वेंदे। मोबाइल बि हथ में हूंदे, ठका भित में कढाईंदे। पंहिंजे घर भातियुनि सां बि विढ़ंदे। ख़बर बि न पवंदी त मां कंहिंसां छा थो ॻाल्हायां, मां छा ॻाल्हायुमि, छा ॻाल्हायुमि, इहा ख़बर बि न पवंदी। बाद में वरी ॿाहिरि निकिरंदे पंहिंजे लेखे पछता थींदी। बाबा ॻाल्हि ॿुधो, परेशानी इहो हिकु ज़िंदगी जो हिसो आहे। इहा हिकु ज़ुकाम वांगुरु सम्झो त इहा ज़ुकाम आहे, बसि ज़ुकाम। इन जी टेबलेट छा आहे? इन जी टेबलेट इहा आहे त रब ते यकीन रख त जेको अॼु ॾींहुं इहो सुभाणे न हूंदो। जेको अॼु ॾींहुं आहे इहो सुभाणे न हूंदो। ऐं जेको वॾा ख़्याल हिन खे ॾिसी पर्सनैलिटी करे, हुन खे ॾिसी लेबाज़ी में अचे, उहो इंसानु छा थो करे? रोड माना हिन खां अवर त माना गाॾी थो क्रॉस करणु चाहे। माना सिंधी ॿोली में तोखे सम्झायां, हुन खां गोए थो खटणु चाहे। बाबा गोए तॾहिं खटींदे जॾहिं तूं हुन सां हैसियत में बराबरि हुजे। सुभाणे हल ठीकु आहे, जे साम्हूं वारे खे ॾिसी तूं पंहिंजी गुरबत खे छॾे बि पंहिंजी अमीराण जे हालनि में तो हलियो वञे, सुभाणे उहो कछो ऐं चढ़ी पाए, जे तूं पाईंदे कछो ऐं चढ़ी न पाईंदे न पाई। तो में उन में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। जिते अलाह तोखे रखियो आहे, उन में शुक्र अदा कर ऐं उहो तोखे रस्तो साफ़ थी अॻिते मिलंदो। जेकॾहिं वॾा ख़्याल त ॾिसंदे, ॾुख ऐं तकलीफ़ परेशानियुनि में हूंदे, रब ॾिसे थो तोखे को रस्तो ई नज़र न ईंदो। पंहिंजा नुक़सान तूं पाण कंदो वेंदे। यादि रखजांइ, हिन हुन संगत जे आॾो बि पंहिंजी इज़त ठाहींदे, पर उहा इज़त न ठहंदे जेका तुंहिंजे ॾुखे वक़्त में कमु अचे। जवान जी औलाद दावा सां चई